अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सुंदर ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हां सां मीरपुरखॉस मां ख़बर शेयर कंदा हलूं। ഡിവിزنل कमिश्नर मीरपुरखॉस अब्दुलवाहिद चयो आहे त इलेक्शन जमहूरी अमल आहे। जंहिं बि इदारे जी पॉलिसी में इलेक्शन जो कानून मौजूद आहे उन्हनि में इलेक्शन ज़रूर थियणु घुरिजे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन एडमनिस्ट्रेटर असिस्टंट कमिश्नर मीरपुरखॉस ڈاکٹر शाहده پروین ऐं असिस्टंट कमिश्नर हुसैन बख़्श मरी मोहम्मद खान खटी सां गॾु प्रेस क्लब मीरपुरखॉस जे बिना मुक़ाबले ऐं नई चूंडियल बाडी जे उहदेदारनि खे मुबारकबाद ॾींदे कयो। हिन चयो त इलेक्शन कराइण सां मेंबर जा पाण में तालुक़ बहितर थियनि था ऐं हर माण्हू में बहितर कमु करण जा जज़्बो पैदा थिए थो। इलेक्शन कराइण सां नवां चेहरा साम्हूं अचनि था ऐं इदारा पिणु मज़बूत थियनि था। कमिश्नर वधीक चयो त असां नई चूंडियल बाडी समेत मेंबर मां उहा उमेद कयूं था त हू शहर जे मसइलनि खे प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया ज़रिए उजागर करे माण्हुनि जे जाइज़ मसइलनि खे हल कराइण में पंहिंजो बहितर किरदारु अदा कंदा। उन मौक़े ते बिना मुक़ाबले मुंतख़ब थींदड़ प्रेस क्लब मीरपुरखॉस जे सदर राशिद सलीम ऐं नए चूंडियल नायब सदर नज़ीर पंवर, जनरल सेक्रेटरी शौकत पंवर, जॉइंट सेक्रेटरी अज़हर करीम जिलानी, फिनांस सेक्रेटरी अज़ीज़ खान यूसुफ ज़ई, इंफॉर्मेशन सेक्रेटरी फ़ाज़ सुल्तान चांडियो कमिश्नर साहब जे प्रेस क्लब अची मुबारकबाद ॾियण ते कमिश्नर साहब जो शुक्रियो अदा कयूं था। उन मौक़े ते डिप्टी डायरेक्टर इंफॉर्मेशन मीरपुरखॉस गौस मोहम्मद पठान ऐं प्रेस क्लब जा ॿिया मेंबर पिणु मौजूद हुआ। उन बाद कमिश्नर मीरपुरखॉस अब्दुलवाहिद शेख, सदर मीरपुरखॉस प्रेस क्लब राशिद सलीम समेत चूंडियल उहदेदारनि गुलिस्तान बलदियात पार्क में ॿूटा पिणु पोखिया। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sundarjaraknews.com।